मीरपुर माथेलो में एजाज हुसैन मेमून की खबर मूजिब मीरपुर माथेलो SSP ऑफिस आडो जरवार पुलिस खिलाफ पोरियत जो 12 सुमैत एहतजाज। मीरपुर माथेलो में पोरियत फर्जंद बोलदार पारां जरवार पुलिस खिलाफ SSP ऑफिस आडो एहतजाज कियो वियो। पोरियत जो चवण हो त माशूक बोलदार मथस में चोरी जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे, जंहिंमें पुलिस बिना जांच जे खेसि तंग करे रही आहे। हुन आला अख़्तियारनि SSP घोटकी IG सिंध IG सखर खां मुतालबो कयो आहे त मामले जी जांच कराए ऐं इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, मीरपुर माथेलो में पोरियत फर्द पारां जरवार पुलिस खिलाफ SSP ऑफिस आडो एहतजाज कयो वियो।